वफ़ाक़ सूबनि खां क़ौमी मालियाती कमीशन एवार्ड जे हिसे मां इज़ाफ़ी रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे। ज़रियुनि मूजिबि वफ़ाक़ सूबनि खां पंहिंजनि ख़र्चनि खे पूरो करण लाइ 1200 खां 1700 रुपया घुरण ते मजबूर आहे। वफ़ाक़ी हुकूमत जूं NFC एवार्ड लाइ इज़ाफ़ी फंड लाइ सूबनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ज़रियुनि मूजिबि FPR गुज़िरियल माली साल जो टैक्स हदफ़ हासिल करण में नाकाम रही। ज़रियुनि जो चवणु आहे त FPR खे गुज़िरियल माली साल दौरान 1200 अरब रुपयनि खां वधीक घटिताई खे मुंहुं ॾियणो पियो। हलंदड़ माली साल में बि टैक्स हदफ़ में 1000 अरब रुपयनि खां वधीक जी घटिताई जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। FPR जो कुल शॉर्ट फॉल ॿिनि सालनि में 2200 अरब रुपयनि ताईं पहुचण जो इम्कान आहे। नाज़रीन, वफ़ाक़ सूबनि खां क़ौमी मालियाती कमीशन एवार्ड जे हिसे मां इज़ाफ़ी रक़म जो मुतालबो करे छॾियो आहे। ज़रियुनि मूजिबि वफ़ाक़ सूबनि खां पंहिंजनि ख़र्चनि खे पूरो करण लाइ 1200 खां 1700 अरब रुपया घुरण ते मजबूर आहे। वफ़ाक़ी हुकूमत जूं NFC एवार्ड लाइ इज़ाफ़ी फंड लाइ सूबनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ज़रियुनि मूजिबि FPR गुज़िरियल माली साल जो टैक्स हदफ़ हासिल करण में नाकाम रही। ज़रियुनि जो चवणु आहे त FPR खे गुज़िरियल माली साल दौरान 1200 अरब रुपयनि खां वधीक घटिताई खे मुंहुं ॾियणो पियो। हलंदड़ माली साल में बि टैक्स हदफ़ में 1000 अरब रुपयनि खां वधीक जी घटिताई जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। FPR जो कुल शॉर्ट फॉल ॿिनि सालनि में 2200 अरब रुपयनि ताईं पहुचण जो इम्कान आहे।